पंहिंजो क़ाबिल एहतराम डॉक्टर अब्दुल अजीज साबका जमात सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट बदीन सिटी जो सदर गुलाम रसूल सुमरा साहब ऐं बदीन जा शहरवासियों बदीन जी मौजूद बिरादरियों बदीन जा रहवासियों अस्सलाम वालेकुम। जय भुट्टो जय शहीदरानी। दोस्तों तव्हांखे बदीन वासियुनि खे मुबारकबाद पेश कयूं। यही अॼु ताजमहल की कामयाबी न पर बदीन वासियुनि जी कामयाबी है। बदीन वासियुनि अॼु पंहिंजो जश्न मल्हाए रहिया आहिनि। असांखे ख़बर भी न हुई तो कोई ॿाहिरि एतिरो हुजूम ॾिठो आहे ऐं निहायत बदीन वारनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन हिकिड़े ज़ालिम जाबर सां जंग अटकाए उन सां मुंहुं अटकाए उनखे शिकस्त रही हमेशह जिला बदीन मां भॼाए कढियो ऐं इंशाअल्लाह उनजो वरी तव्हां बदीन में नालो निशानो ॾींदो। हिन सां जेके माण्हू गॾनि उनखे तव्हां सभु सुञाणो था उहे छो हिन सां गॾु आहिनि तॾहिं उन्हनि जी तॾहिं उन सां गॾु आहिनि। हिकु बि माण्हू तव्हां ॿुधायो जेको शरीर हिन सां गॾु हुजे हिकु बि सभु नौकरनि जो टोलो खणी बदीन जे माण्हुनि खे बेजारे उनजो उपकरण करणु चाहे थो लेकिन बदीन जे माण्हुनि खे साबित करे ॾेखारियो त जीअं परमन ज़िलो आहे असांखे माण्हू जहिड़ा शरीर खपनि था तो जहिड़ा बेशक पंहिंजे दहशत खे बुरी शिकस्त ॾेई बदीन वासियुनि खे साबित करे ॾेखारियो त बदीन पुरअमन ज़िलो आहे हमेशह रहंदो। उनजा वारिस भी बदीन जा माण्हू बदीन वासी आहिनि। तव्हां जश्न मल्हाए रहिया आहियो पूरी दुनिया तव्हांखे ॾिसी रही आहे। तव्हांजा शिकस्त कहिड़े आम माण्हू खे न ॾिनी आहे स्पीकर हो बि न पंहिंजे पाण खे फिराए छॾाईंदो हो बदीन खे हू चवंदो वाली वारिस हुया पंहिंजी क़ौमुनि जो बि ख़्यालु न कंदो हो मल्हान जे लाइ छा कंदो रहियो खस्किलियुनि जे लाइ छा चवंदो रहियो पर उहे ज़मीर मल्हा खस्किलियुनि सां गॾु वेठा रहिया उन्हनि में ज़रो बि ॿुधी आहे त उनखे चवण आहे मौत त असांजे हिकिड़े गैरतमंद बदीन वासी आहियूं। असां हमेशह गैरतमंद माण्हू जो साथ ॾिनो आहे। गद्दार मौसम जे पंहिंजे मौसम खे पुठे में छोड़े बदीन वासियुनि में कहिड़ी वफ़ादारी कंदो। बदीन वासियुनि जो जेको धारो हुयो और तव्हां बदीन वासियुनि जा ज़िक्र आहे तॾहिं तव्हां बदीन वारनि जा हिसाब वरितो अॼु हुनखे पंहिंजे थोरे रवानो करे छॾियो। चरिन वारे मुंहुं ॾींदो वठे जेको मूंसां बांधली थी आहे छॾा तो शेरनि ते मूंसां बांधली थी आहे कंदो रहंदो इंशाअल्लाह हूंदो तव्हांजी बांधली न जेके चीटीअ जा सरबराह हिकु बि सिंध जे आवाम हिकु बि माण्हू खे बुरी शिकस्त ॾेई ऐं सिंधियत सां जेका गद्दारी कई उन्हनि जो सुबुह जीरो सिंधियन जेका तव्हां जीजे ठाही आहे त सिंध दुश्मन बि आहे असां सिंध दुश्मन जो हमेशह करे पूरी सिंध साबित करे ॾेखारियो त जी हमेशह पीपल्स पार्टी सां शेख भुट्टो सां शेख राणी सां गॾु हुआ अॼु बि हू शेख राणी जे फर्ज़न बिलावल भुट्टो सां गॾु आहिनि। असांजे संदेशन में चवंदा कि बदीन जा माण्हू साबित करे ॾेखारींदा त बदीन जो हमेशह बदीन राजकारण भुट्टे जो ॿियो घर छॾियो ईंदो अॼु हींअर बि बदीन जा माण्हू साबित कंदा तव्हां साबित करे ॾेखारियो 5वीं तारीख़ ज़ालिमनि खे शिकस्त ॾेई भुट्टे जा नारा गूंजंदा रहिया भुट्टे जे नारनि सां तव्हां बदीन खे गुंजाए रखियो ऐं तव्हांखे मुबारकबाद असांखे मौक़ो मिलियो आहे इंशाअल्लाह बदीन जे माण्हुनि जी ख़िदमत करणो आहे बदीन जे माण्हुनि जो बदीन जे शहर जो सीगार पेरिस करण जो हुननि असांखे ठाहे ॾेखारियो असीं हिनखे साबित करे ॾेखारींदासीं बदीन पेरिस करे ॾेखारींदासीं। तव्हां दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां
काफ़ी संजन सर को खुशखबरी जेका तव्हां ॿुधी असीं कोर्ट में हुआसीं अलाए कंहिं माण्हू खे किथे ख़बर पई जीअं तव्हां चई पिया कॾहिं थी पिया असांखे दोस्तनि खे अञा ताईं माण्हू काफ़ी तव्हांजे इंसार में ऐं तव्हांजो बहुत शुक्रगुज़ार इंशाअल्लाह इन जज़्बे सां हिन पार्टी जे फ़ैसिले खे गॾु खणी हलंदासीं जीअं